सलाम नमस्ते दोस्तों। अॼु मां पंहिंजी फैमिली सां महोता पैलेस आयसि घुमण, छो त मुंहिंजा ब्रदर इन लॉ ॿाहिरि खां आयल आहिनि। उन्हनि खे सिंध जे कल्चर जे बारे में ख़बर न आहे। ड्यू टू सिक्योरिटी इशूज़ असां उन्हनि खे केॾा में न वठी वञी सघियासीं, त असां उन्हनि खे अॼु हिते महोता पैलेस वठी आयासीं। पर अफ़सोस जी ॻाल्हि आहे त अंदरि जॾहिं वियासीं, जिन ठहिरायो, जिन जो नालो हुयो शिव रतन महोता 1927 में, उन्हनि जे ख़ानदान जी हिकिड़ी तस्वीर बि अंदरि न आहे लॻल, उन्हनि जो ज़िक्र तक न थियल आहे। जेके गाइड आहिनि हू उन्हनि जो ज़िक्र ॿुधाइनि ई नथा। ऐं उन खां पोइ प्री पार्टीशन ऐं पोइ जेके ड्यूरिंग पार्टीशन जेकी तस्वीरूं आहिनि, उहे पूरी तस्वीरुनि उन मां त चवंदा हिन बिल्डिंग ते कब्ज़ो करे वेठियूं आहिनि। जिन ठहिरायो पंहिंजे मोहबत लाइ, पंहिंजे प्यार लाइ, छो त हुन पंहिंजी वाइफ लाइ ठहिरायो हुयो। वरी ॿी ॻाल्हि इहा त हू हुनजो तालुक राजस्थान सां हुयो। राजस्थान जेको सिंध जो हिसो रहियो आहे, ऐं उते असांजो सिंध जो कल्चर आहे। रेड ब्रिक सां ठहियल बिल्डिंग ते को बि ज़िक्र न आहे। ही तव्हां प्रेसिडेंट ज़रदारी ठहिराई हुई मोहतरमा जी यादि में, छो त मोहतरमा फेडरल गवर्नमेंट खां इहा बिल्डिंग वरिती हुई 1995 में, पर उनजो बि ज़िक्र किथे बि असांखे कोन थो मिले। जेकॾहिं असां वञूं था हुननि जे गिफ्ट शॉप में, त तव्हांखे लाहौर जूं किलनि जूं तव्हांखे फ्रिज मैग्नेट मिलंदा, हर क़िस्म जा मैग्नेट मिलंदा, पर किथे बि रनी कोट, मुंहंदड़ो या फिर असांजी जेकॾहिं असां पंहिंजे कल्चर जी ॻाल्हि कयूं, उहा कोन मिलंदा। तारीख़ हिकिड़ी किताबनि में लिखी वेंदी आहे, तारीख़ बि ॾिठी वेंदी आहे इमारतुनि में। ऐं ही तारीख़ उन सां ज़ुल्म उहो ई थिए थो जीअं किताबनि में हिननि असांजी तारीख़ तबाह कई आहे। ईअं ई असांजी बिल्डिंग्स जी बि तारीख़ ग़लति ॿुधाए करे, असांजो हेरिटेज ग़लति रिप्रेज़ेंट करे हू तबाह पिया कनि। त अपील कंदा माण्हुनि खे, महिरबानी करे जंहिं ठहिरायो आहे उनजो नालो ऐं उन लाइ हिकिड़ी गैलरी ठाहे। महिरबानी।